नाज़रीन हेडलाइन्स के आगाह कंदासीं। क़ौमी असम्बली में नेब ऑर्डीनेंस में वधीक तरमीम करण वारो बिल अक्सरियत राय सां मंज़ूर थी वियो आहे। कानून वारे मुमलिकती वसी सेनेटर शहादत हुसैन ऐवान तरमीमी बिल 2022 क़ौमी असम्बली में पेश कयो। बिल जे अहम नुक़्तनि में नेब 50 करोड़ रुपयनि खां घटि करप्शन केसनि जी जांच न करे सघंदो। आगाह कई पिया कि क़ौमी असम्बली में नेब ऑर्डीनेंस में वधीक तरमीम करण वारो बिल अक्सरियत राय सां मंज़ूर थी वियो आहे। बिल जे अहम नुक़्तनि में नेब 50 करोड़ रुपयनि खां घटि करप्शन केसनि जी जांच न करे सघंदो। एहतसाब अदालत जे जजिस जी मुक़ररी जे हवाले सां सदर जा इख्तियार वापसि वठण जी तजवीज़ ॾिनी वई। प्रोसिक्यूटर जनरल नेब जी मुलाज़मत वारे मुद्दे में 3 साल बाद बि करे सघिबी। नेब कानून जे सेक्शन 16 में बि तरमीम कई वई, जंहिं तहत कंहिं बि जवाबदार ख़िलाफ़ साॻे इलाइक़े जी अदालत में केस हलाई सघिजे थो। नेब खे हाई कोर्ट जी मदद सां निगरानी जी इजाज़त ॾियण वारो इख्तियार बि वापसि वठण जी तजवीज़ ॾिनी वई। जवाबदारनि ख़िलाफ़ जांच लाइ ॿियनि सरकारी एजेंसियुनि खां मदद न वठी सघिबी। चेयरमैन नेब फ़र्द जुर्म लागू थियण खां अॻु एहतसाब अदालत में दाख़िल रेफरेंस ख़त्म करण जी तजवीज़ बि ॾेई सघंदो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। ब्यूरो चीफ इस्लामाबाद नज़ीर चारण खां। जी नज़ीर, आगाह कजो। जी नज़ीर, आगाह कजो। जी बिल्कुल, क़ौमी असम्बली जो इजलास हिन वक़्त में जारी आहे। अॼु अक्सरियत राय सां क़ौमी असम्बली जेको आहे सो क़ौमी एकता बिल 2022 जेको आहे सो तरमीमी बिल अक्सरियत राय सां मंज़ूर करे वरितो आहे। ऐं इन सां गॾोगॾु अॼु क़ौमी असम्बली जे इजलास में ख़ासि तौर ते जेको जुडिशरी रिफॉर्म वारो जेको बिल हो, इस्लाही इदारनि में जेको बिल हो, उहो बि जेको आहे क़ौमी असम्बली में पेश करण जो इम्कान आहे। पर अॼु जेको आहे सो क़ौमी एकता बिल 2022 जेको आहे सो तरमीमी अक्सरियत राय सां मंज़ूर करे वरितो आहे। इन खां अॻु में ख़ासि तौर ते जंहिंमें क़ौमी असम्बली इजलास शुरू थियो त हुन में जेके मुख़्तलिफ़ जेके वफ़ाक़ी वज़ीर आहे, ख़ासि तौर ते ख़्वाजा साद रफ़ीक, उन में जेको आहे ख़्वाजा आसिफ़, उन में जेको आहे सो दुआदार जे जेको आहे पॉइंट ऑफ स्पीच में तक़रीर कई ऐं उन जेको आहे सो इहो वाज़ह कयो ख़ासि तौर ते त जेको इमरान ख़ान ख़िलाफ़ जेको फ़ैसिलो आयो आहे, उन खां पोइ साबित थियो आहे त इमरान ख़ान सभ खां वॾो जेको आहे सो मुजरिम आहे ऐं हू हाणे क़ौमी मुजरिम थी चुको आहे ऐं उनखे जेको आहे कंहिं क़िस्म जी रिआयत लखे न ॾिनी वञे। ऐं इन ई सिलसिले में जेको हिसाब बिल जेको अॼु तरमीम बिल बि जेको पेश कयो वियो आहे, इन सां गॾोगॾु जेको आहे सो इन इजलास में जेके मुख़्तलिफ़ ॿिया बिल आहिनि उहे बि जेके अॼु पेश करण जा इम्कान आहिनि। ऐं हिसाब बिल तरमीम बिल पेश करण खां पोइ जेको मंज़ूर थी वेंदो, उन खां पोइ जेको आहे सो जेके नेब जा ऑफिसर हुआ, जेके बिना वारंट जे जेके ब्यूरोक्रेट या सियासतदाननि खे गिरफ़्तार करण जे लाइ जेके क़दम खणंदा हुआ, उहे उन खां पोइ जेको आहे बिल तरमीमी मंज़ूर थियण खां पोइ उहे जेके उन्हनि जी रोकथाम थी सघे थी। ऐं तफ़्तीश करण खां पोइ जांच थियण खां पोइ जेको आहे सो नेब जा अमलदार जेको आहे सो वधीक कार्रवाई करे सघनि था। हिन वक़्त बि क़ौमी असम्बली इजलास स्पीकर राजा पैलेस जी सदारत जारी आहे ऐं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते जेको आहे सो पॉइंट ऑफ ऑर्डर ते सुवाल जवाब बि हलनि पिया ऐं जेके बिल आहिनि हुकूमत तरफ़ां जेके फ़ैसिला कया विया आहिनि त बिल अॼु पेश कया वेंदा। इन सिलसिले में बिल पेश करण जो जेको मरहलो आहे उहो बि जारी आहे। जी महिरबानी नज़ीर, तफ़सील ॾियण जे लाइ। जी नाज़रीन, तव्हां खे आगाह कयूं पिया। क़ौमी असम्बली में नेब ऑर्डीनेंस में वधीक तरमीम करण वारो बिल अक्सरियत राय सां मंज़ूर थी वियो आहे।